अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, मुंहिंजो नालो अब्दुल रज़ाक जतियाला आहे। अॼु 9 जी असां ॿिए चैप्टर जो आगाज़ कंदासीं। ॿिए चैप्टर जंहिंजो नालो आहे काइनेमेटिक्स। मां जीअं तव्हांखे पहिरियां ॿुधायो हुयो त असांजी जेको मैकेनिक्स जो ब्रांचिस पढ़ूं पिया फिज़िक्स जूं, त उन ब्रांच में हिकु मैकेनिक्स अचे पई। असां चवंदा मैकेनिक्स फिज़िक्स जो शाख आहे जंहिंमें असीं मोशन जा जेके सबब हूंदा आहिनि उन जे बारे में पढ़ंदा आहियूं। मतिलबु काइनेमेटिक्स असल में छा जी शाख आहे? मैकेनिक्स जी। छाकाणि त काइनेमेटिक्स जो जेको डील आहे उहो जस्ट मोशन सां आहे। ठीकु आहे न। को बि ऑब्जेक्ट हरकत छो थो करे, हरकत छा आहे, रेस्ट छा आहे, हुनजा हरकत जा क़िस्म केतिरा आहिनि, वेलोसिटी छा आहे, एंगुलर वेलोसिटी छा आहे, एंगुलर एक्सेलरेशन छा आहे, लीनियर एक्सेलरेशन, मोमेंटम वग़ैरह। को बि ऑब्जेक्ट जॾहिं हरकत में हुजे त सॼी असांजी काइनेमेटिक्स अची वेंदी आहे। जीअं असां ॾिठो मैकेनिक्स असल में पाण हिकिड़ी ब्रांच आहे फिज़िक्स जी जंहिंमें असीं मोशन जा सबब पढ़ंदा आहियूं। हुनमें हाणे मैकेनिक्स जी ॿिनि शाखनि में रहंदा आहियूं, हिकिड़ो काइनेमेटिक्स में ऐं ॿियो डायनामिक्स में असीं काज़िज़ ऑफ मोशन मीन्स फोर्सिस जे बारे में पढ़ंदा आहियूं। ऐं काइनेमेटिक्स मीन्स ही लफ़्ज़ यूनानी ॿोली जो लफ़्ज़ आहे काइनेमा जो मतिलबु आहे टू मूव, हरकत करणु। हाणे असांजी काइनेमेटिक्स इज़ द ब्रांच ऑफ मैकेनिक्स इन विच वी स्टडी अबाउट द मोशन। मतिलबु काइनेमेटिक्स मैकेनिक्स जी शाख आहे जंहिंमें असीं सिर्फ़ु हरकत जे बारे में पढ़ंदा आहियूं। त हाणे असां वटि सवाल बीहे थो, व्हाट इज़ मोशन? त मोशन पाण छा आहे? त मोशन when an object changes its position with respect to surrounding is called motion। जॾहिं को बि ऑब्जेक्ट जॾहिं को बि जिस्म पंहिंजे माहौल जे लिहाज़ खां पंहिंजी जॻह तब्दील करे उनखे असां हरकत में चवंदा आहियूं, मोशन में चवंदा आहियूं। छा जे लिहाज़ खां? विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, माहौल जे लिहाज़ खां। अगरि माहौल जे लिहाज़ खां अगरि उहो तब्दील नथो करे, हाणे जीअं ॾिसो फ़र्ज़ु कयो माहौल जे लिहाज़ खां कीअं, हाणे फ़र्ज़ु कयो हीअ असां डायमेंशन ठाहियूं था एक्स वाई एंड ज़ेड ही डायमेंशन ठाहींदा। हिन में ऑब्जेक्ट हूंदो, हिकु त एक्स में मूव करे सघे थो, वाई में मूव करे सघे थो ऐं ज़ेड में मूव करे सघे थो। टिनि रुखनि में हरकत करे सघे थो। जीअं असां कमरे में या असां धरतीअ ते किथे बि असां आसपास 3 डायमेंशन मोशन में असां हरकत कंदा आहियूं। ठीकु आहे न। हाणे हिन जी पोज़ीशन छा आहे? सपोज़ हिन जी पोज़ीशन ही x1 आहे। हाणे हिते लगातार हीअ हाणे x1 खां x2 ते लगातार हर पॉइंट ते पोज़ीशन पंहिंजी चेंज कंदो थो रहे। छा जे लिहाज़ खां? सराउंडिंग जे लिहाज़ खां। सराउंडिंग मतिलबु हिन जो ॿुधाए थी त हीअ लगातार मोशन में आहे या न आहे। अगरि सराउंडिंग ई न हूंदी, सराउंडिंग जे लिहाज़ खां अगरि मतिलबु मोशन नथो करे त असां हुनखे रेस्ट में चवंदासीं। कहिड़ी रीति ऐं ॾिसंदासीं, हीअ मार्कर आहे, हे मतिलबु पेन आहे, मां हथ ते हाणे ॾिसो मुंहिंजो जेको हथु आहे, हाणे ॾिसो पेन जी सराउंडिंग कहिड़ी आहे? मुंहिंजो हथु आहे। हाणे बजाए पेन जे मुंहिंजो हथु मूव थो करे। छा हीअ पेन मां सवाल थो कयां, हाणे छा हीअ पेन मोशन में आहे? तव्हां चवंदो न, छाकाणि त असां डेफिनेशन पढ़ीसीं व्हेन एन ऑब्जेक्ट इट चेंज इट्स पोज़ीशन विथ रिस्पेक्ट सराउंडिंग। हिन जी सराउंडिंग मुंहिंजो हीअ हथु आहे। पर हाणे अगरि हिते हाणे अगरि चऊं था त लगातार हाणे हीअ जेको पेन आहे हीअ पंहिंजी पोज़ीशन तब्दील करे पियो थो। छा जे रिस्पेक्ट में? हथ जे रिस्पेक्ट में, सराउंडिंग जे रिस्पेक्ट में। त हाणे मोशन में आहे, हाणे मोशन में न आहे। अहिड़ी रीति हाणे रेस्ट छा खे चवंदा आहियूं? रेस्ट असल में हिन जी डेफिनेशन आहे रेस्ट। हाणे ॾिसो व्हेन एन ऑब्जेक्ट चेंज इट्स पोज़ीशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग इज़ कॉल्ड मोशन। जॾहिं हाणे हिते ऑब्जेक्ट डज़ नॉट चेंज लिखूं, डज़ नॉट चेंज इट्स पोज़ीशन, असांजी इहा डेफिनेशन रेस्ट थी वेंदी। जॾहिं को बि जिस्म माहौल जे लिहाज़ खां पंहिंजी जॻह तब्दील न करे, हुनखे असां सुकून जी हालत चवंदा आहियूं, रेस्ट जी हालत चवंदा आहियूं। ठीकु आहे न। हाणे रेस्ट बि ख़बर पइजी वियो ऐं मोशन जी ख़बर पइजी वियो त मोशन छा हूंदो आहे ऐं रेस्ट छा हूंदो आहे। हाणे अचूं था रिलेशनशिप बिटवीन मोशन ऐं रेस्ट। मोशन ऐं रेस्ट, ठीकु आहे न।
मोशन ऐं रेस्ट पंहिंजे पाण जो इन्हनि जो बाक़ाइदगी सां हिकिड़ो तालुक़ु आहे, ठीकु आहे न। ऑब्ज़र्वेशन जे लिहाज़ खां, छाजे लिहाज़ खां? ऑब्ज़र्वेशन जे लिहाज़ खां मोशन ऐं रेस्ट जो पंहिंजे पाण सां हिकिड़ो गहरो तालुक़ु आहे। हाणे फ़र्ज़ु कयो हीअ असांजी रेलगाॾी आहे, ठीकु आहे, रेलगाॾी हिकिड़ो दॿो आहे, ठीकु आहे न, हीअ असांजी रेलगाॾी आहे। हाणे हीअ लगातार हिन डायरेक्शन में वेलोसिटी सां हरकत करे रही आहे। हाणे हिते को ऑब्जेक्ट जेको आहे हीअ अंदरि हिते ॿाहिरि बीठो आहे, हीअ छा आहे? ऑब्जेक्ट जेको हिन रेलगाॾी खे ॾिसे पियो थो उहो रेस्ट में बीठो आहे। अंदरियां वारा ऑब्जेक्ट बि जेके हूंदा दरी खां ॾिसनि पिया त उहे बि रेस्ट में आहिनि, छाकाणि त उहे हिकिड़ो शख़्स आहे दरी ते पंहिंजी सीट ते बिल्कुलु चिपकियल आहे, हरकत नथो करे, पंहिंजी सराउंडिंग जे लिहाज़ खां, पंहिंजी बोगी जे लिहाज़ खां उहो पंहिंजी रेस्ट में आहे, हीअ बि रेस्ट में आहे, हरकत केरु थो करे? सराउंडिंग। ऐं हिन खे लॻंदो इहो जीअं पूरी सराउंडिंग हरकत करे थी त इन जे अंदरि मौजूदु हर हिकु शख़्स बि हरकत करे थो, हिनखे लॻंदो ईअं, तीअं करे चवंदो हीअ सॼी रेलगाॾी मोशन में आहे, अंदरि में हर हिकु ऑब्जेक्ट मोशन में आहे। हाणे वरी अंदरे हिसे माण्हू खे ॾिसूं, अंदरियो माण्हू छा कंदो? चवंदा हर असां अॻिते था वञूं त हर शइ पोइते थी वञे, हर शइ छा थी वञे? पोइते। हुनखे लॻंदो हीअ ऑब्जेक्ट कीअं न कीअं रफ़्तार सां पोइते वञी रहियो आहे, हुनखे लॻंदो हीअ मोशन में आहे, हिनखे लॻंदो हीअ मोशन में आहे, ताकी ॿई आहिनि छा में? रेस्ट में। तीअं करे मोशन ऐं रेस्ट जो पंहिंजे पाण सां हिकिड़ो तालुक़ु आहे। ॿी मिसाल ॾियां थो, हाणे फ़र्ज़ु कई ज़मीन आहे, ठीकु आहे न, हिन ज़मीन में मां पंहिंजे कमरे में बीठो आहियां, हाणे हिते ॾिसां थो हीअ स्टैंड या हीअ मार्कर जेको आहे, हीअ मार्कर फ़र्ज़ु कयो हीअ रेस्ट में आहे, छाकाणि त हीअ पेज हिन जो सराउंडिंग आहे, हुनजे लिहाज़ खां पंहिंजी पोज़ीशन तब्दील नथो करे। मां चवां हिनखे रेस्ट आहे, हीअ मुंहिंजे कमरे में हीअ पेन पई आहे थी। पर हिकु शख़्स आहे चंड ते बीही करे हिन खे वॾी हिकु दूरबीन सां ॾिसी रहियो आहे, ॾिसी रहियो आहे त हीअ ज़मीन जीअं गोल घुमे थी त हिन खे इहो मार्कर बि छा गोल घुमंदे नज़र ईंदो, ज़मीन गोल घुमे थी हुनखे मार्कर बि गोल घुमंदे नज़र ईंदो। मां हिन खे ॾिसां पियो थो पेन खे, पेन छा में आहे? रेस्ट में। हीअ ऑब्जेक्ट ॾिसे थो पेन छा में आहे? मोशन में। हाणे ॿई कॉल करे हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था, हू चवंदो यार तूं पेन हरकत करे थी, हीअ चवंदो पेन हरकत त नथी करे, पेन त रेस्ट में आहे। हाणे सुवालु आहे त हिननि मां सचो केरु आहे? सही केरु थो ॿुधाए? हीअ शख़्स जेको पेन खे ॾिसे थो रेस्ट में आहे इहो सही आहे, या हीअ शख़्स ॾिसे थो पेन खे जेको मोशन में आहे हीअ सही आहे? अल्बर्ट आइंस्टाइन हुजे हा त चए हा ॿई सही आहिनि, छाकाणि त हिननि ॿिन्हिनि जो जेको ऑब्ज़र्वेशन जो जेको मुशाहिदे करण जो जेको फ्रेम ऑफ रेफरेंस आहे उहो अलॻि अलॻि आहे, तंहिं करे ॿई सेम नतीजे ते पहुचनि था। अहिड़ी रीति अगरि असां वधीक ॻाल्हायूं त हाणे ॾिसंदासीं, हाणे हिन जो फ़र्ज़ु कयो हीअ गोल आहे हेॾां हिन साइड मां, ऐं फ्रेम ऑफ रेफरेंस जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां, हीअ छा आहे? गोल आहे। हाणे अगरि मतिलबु ॾिसूं त हिन जो हाणे मथां अगरि बीहारियां त हीअं लाइट मथां रखां, रोशनी अगरि हिन खे ॾियां त सपोज़ हिन खे ऐं रोशनी ॾियांसि त हाणे हिते ॾिसंदासीं हिन जो शेडो कहिड़ो थो बीहे, हिन जो शेडो बीहे थो सपोज़ ओ हीअ शेडो, हिन जो शेडो कहिड़ो बीठो? ओ हीअ शेडो बीठो गोल। हाणे अगरि मां हिन खे हीअं थो करे बीहारियां त हाणे हिन जो शेडो कहिड़ो थो बीहे? हीअ, ठीकु आहे न, लाइट बंदि कयां। हाणे हिन ढकण जा ॿ शेडो बीठा, हिकिड़ो हीअ शेडो बीठो, हिकिड़ो हीअ शेडो बीठो। मां हिन दौरान क्लास वारे हर शागिर्द खे ॿाहिरि मोकिले छॾियो, हाणे अंदरि आया, मां चवां थो हाणे ॿुधायो त हिन पेन जो असल में शेडो कहिड़ो आहे? हीअ शेडो आहे या हीअ शेडो आहे हिन ढकण जो? त केतिरा शागिर्द चवंदा सर हीअ शेडो सही आहे, हीअ ग़लति आहे, के चवंदा साईं हीअ सही आहे, हीअ ग़लति आहे। ऐं उन शागिर्द खे अगरि तजुर्बो ख़बर हूंदो जॾहिं हू कमरे में वेठो ऐं ॿई ॾिठईं त ॿई इहे जेके आहिनि हिन जा शेडो आहिनि, पर अलॻि अलॻि ऑब्ज़र्वेशन जे लिहाज़ खां, अलॻि अलॻि एंगल जे लिहाज़ खां। हीअ बि शेडो पेन जो आहे ढकण जो, हीअ बि शेडो ढकण जो आहे, ठीकु आहे न। हाणे ॾिसोसीं असां काइनेमेटिक्स में छा हूंदो आहे? मोशन जी स्टडी हूंदी आहे, मोशन छा आहे, रेस्ट छा आहे, मोशन ऐं रेस्ट जो पाण में तालुक़ु छा आहे। ईंदड़ वीडियो हूंदी उहो टाइप्स ऑफ मोशन ते हूंदी।